जिंदा आहे मुझो हुसैन जिंदा आहे इहो मातम जायज नाहे इहो पिट को जायज नाहे ना दर दर दूल वजा महरम जे महीने में ना दर दर दूल वजा इमाम जिंदा आहे मुझो हुसैन जिंदा आहे मुझो हुसैन जिंदा आहे इहो मातम जायज नाहे ना दर दर दूल वजा महरम जे महीने ना दर दर दूल वजा ना कारा कपड़ा पा महरम जे महीने में ना कारा कपड़ा पा इकरार आहे मुझो हुसैन जिंदा आहे इहो मातम जायज नाहे ना कारा कपड़ा पा महरम जे महीने में ना दर दर दूल वजा महरम जे महीने में पढ़ पंज नमाज़ूं सारे ना बेहु खुदा के विसारे पढ़ पंज नमाज़ूं सारे ना बेहु खुदा के विसारे रख रोज़ा बिन के रखा महरम जे महीने में रख रोज़ा बिन के रखा महरम जे महीने में असहाब नबीअ जा प्यारा हर हादी हिदायत वारा असहाब नबीअ जा प्यारा हर हादी हिदायत वारा तू तन के ना गाल्हा महरम जे महीने में तू तन के ना गाल्हा महरम जे महीने में इमाम जिंदा आहे मुझो हुसैन जिंदा आहे अली अकबर जिंदा आहे अली असगर जिंदा आहे अब्बास जिंदा आहे इहो मातम जायज नाहे इहो पिट को जायज नाहे ना कारा कपड़ा पा कारा कपड़ा पा तो सुन्नत कोन सुञाती तो फंगस दिल वाला थी गाल दिल से लगी कि न कोन लगी जब पीऊं था चर्स घूमूं था अर्श नबी ने हिकड़े भेर अर्श ते वियो ऐं रोज़ अर्श ते वेठाईंदो ओ असांजे पासे आहे असांजी समन सरकार समन सरकार का चर्स जी ट्रक ॾियार सॼी ट्रक छा कंदे भंग सां न निमाज़ सां दिलि लाइ तो सुन्नत कोन सुञाती तो भंग सां दिलि वाला थी तो सुन्नत कोन सुञाती तो भंग सां दिलि वाला थी रख रोज़ा बिन के रखा महरम जे महीने में इमाम जिंदा आहे मुझो हुसैन जिंदा आहे अली अकबर जिंदा अली असगर जिंदा मुझो हुसैन जिंदा आहे इहो मातम जायज इहो पिट को जायज नाहे ना कारा कपड़ा पा
सुभान अल्लाह माशाअल्लाह अल्लाह शाद है आबाद रखो।